अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं मां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे मुहबतुनि जो शहर ॿुड़ी मेल। कहाणियूं कहाणीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ काछो पब्लिकेशन कराची सिंध, जुलाई 2018। कहाणी आहे समथिंग इनसाइड। हिन कहाणी जा 3 हिसा आहिनि। हीउ पहिरियों हिसो आहे। अॼु जॾहिं पंहिंजो पाण खां अलाए छो किरब थी थिएमि त महसूसु थो कयां त मां ओरचाईअ जे अलाए कहिड़े दर्जे ते वञी पहुतो आहियां। वजूद भोर भोर थी अलाए केतिरनि नंढनि नंढनि हिसनि में तक़सीम थी वियो आहे। उहे हिसा जिन खे ॻंढियो बि वञे त बि अलाए केतिरा ई खाल उभिरी अचनि। पक अथमि उहे हिसा केतिरे भाङे त हवा जे सख़्तु झूटनि सां अलाए किथे वञी किरिया हूंदा। वजूद जी आंधी जेतिरी तेज़ हूंदी आहे असर बि ओतिरो ई घणो थींदो आहे। मुंहिंजो नालो अमजद आहे। दुनिया में अचण सां ई सख़्तु हथनि जो छुहाउ मिलियो हुउमि। मुंहिंजो अबो वाढो हो, हमेशह खरनि हथनि सां दुनिया परखण जो आदी हूंदो हो ऐं उन करे मुंहिंजो नंढपण हद खां वधीक महरूमियुनि जो शिकार गुज़रियो। नंढड़े हूंदे जॾहिं बाबा पंहिंजे धंधे तां सिज लथे धारे मोटंदो हो त रोज़ु शाम जो सिज लहण महिल हुन ऐं अम्मा जो झेड़ो थींदो हो। मां ऐं मुंहिंजा नंढड़ा भाउ भेण घर में खटुनि हेठां लिकी वेंदा हुआसीं। अबो रोज़ु अम्मा खे ख़ूब गारियूं ॾींदो हो ऐं पोइ सिज लथे खां पोइ पैसा खणी अलाए केॾांहुं वेंदो हो। हाणे ख़बर पई अथमि त नशो करणु वेंदो हो। अम्मा उते ई खट जे पाए खे टेक लॻाए रोंदी हुई ऐं असीं सभु खेसि परचाइण जी कोशिशि कंदा हुआसीं। हूअ रहंदी हुई त असांखे बि रोअणु अची वेंदो हो ऐं पोइ सभु मस मस पाण ते क़ाबू पाए हलिया वेंदा हुआसीं। अम्मा राति जी मानी चाढ़ींदी हुई ऐं असां सभु पींघे में वेही टिम टिम तारा ॻाईंदा हुआसीं। घर में चङो ख़ासो पैसो हुजण जे बावजूद बि असां भाउ भेण अलाए कीअं पलिजी वॾा थियासीं। अम्मा असांखे पैसा त ॾींदी हुई पर न अबो प्यारु ॾींदो हो ऐं न अम्मा। अबे खे अञा बि नशे जो फ़िक्रु हूंदो हो ऐं अम्मा खे रोअण खां फ़ुर्सत न हूंदी हुई। BA करण खां पोइ भॼी डुकी हिकु स्कूल में उस्ताद तौरु मुक़ररु थियुसि त बि अम्मा कुझु लम्हनि लाइ ख़ुशि थी वरी खेसि रोअणु अची वियो। ज़िनी सदमनि हिन जी हालति ॾाढी ख़राबु कई हुई। घरू हालतुनि जे करे मुंहिंजो वजूद बि अलाए कीअं थी वियो हो। अहसासे कमतरीअ जे करे दोस्तनि यारनि खां बि परे भॼंदो हुउसि। तबियत में अकेला ई हुअमि, एतिरे क़दुरु जो जॾहिं MA करण लाइ यूनिवर्सिटीअ में आयुसि त बि अकेलो ई अकेलो फिरंदो हुउसि। पोइ अलाए कीअं असांजे क्लास जो शरीर शागिर्दु अंजुम मुंहिंजे वेझो अची वियो। खेसि मुंहिंजे महिरूमियुनि ऐं चुपचाप वजूद में अलाए छा नज़र अची वियो। हू मुंहिंजे कढ फिरणु लॻो। हॉस्टल में रहंदे हू हर लम्हे मूंखे डिस्टर्ब करणु लॻो। ओ ख़ुदा जा बंदा, ॿाहिरि निकिर, कुझु घुमी फिरी ॾिस, हुस्न केतिरो पखिड़ियल आहे, अलाह जी दुनिया केतिरी न वसी आहे। ऐं पोइ मूं हिकु ॿिनि दफ़नि जे इनकार खां पोइ हिन सां हलणु शुरू कयो। असां रोज़ु शाम जो हॉस्टल जे गैलरीअ में वेही चांहि पीअणु लॻियासीं। पोइ मुलाक़ातूं वधियूं ऐं मुंहिंजे वजूद जो सख़्तु थूअर नए ऐं साए थूअर खे जनमु ॾियणु लॻो। हुन मूंखे ॾाढो बदिलाए छॾियो। हाणे मूंखे बि वक़्तु ऐं सही क़दुरनि जो अहसासु थियणु लॻो ऐं हिकु शाम हुन ॼण मूंखे छिरकाए विधो। हीअ ॻाल्हि ॿुध, उहा शीरी आहे न, उहा ई अंग्रेज़नि जहिड़ी सुहिणी छोकिरी। हुन ॻाल्हि कई पर मूंखे त उन छोकिरीअ त छा कंहिंजी बि ख़बर कोन हूंदी हुई। मां बेवकूफ़नि जा हिन जो मुंहुं ॾिसणु लॻुसि। अड़े गॾ उहा ई जेका अपर सिंध मां MA करणु आई आहे, ककनि वारनि वारी। हिन मथे ते हथु हणंदे मूंखे घूरे। हा, छा थियो हुनखे? मूं जान छॾाइणु चाहिई मिड़े ॻाल्हि ख़तमु करणी हुअमि। उनखे इश्कु थी पियो आहे। हिन वॾो साहु खयूं। चङो थियो, भली करे इश्कु थिए ख़्वार। मूं कंधु फेराए दरीअ खां ॿाहिरि ॾिठो। पर मुंहिंजी ॻाल्हि त पूरी ॿुध। अंजुम रड़ कई। पुछ त सही कंहिंसां थियो अथसि? छो पुछां? मूं खिलियो। मुंहिंजो कहिड़ो कमु जो परायनि इश्कनि जा किसा तो वांगुरु रिपोर्टिंग लाइ पुछंदो वतां। साईं जन जे इतला लाइ अर्ज़ु त तोसां इश्कु थियो अथसि। उन च्युंगम ज़ोर सां ॿाहिरि थुके छॾियो। दिमाग़ त ख़राबु कोन थियो अथई? अजायो मूं ॻाल्हि कटे छॾी। मां बिल्कुलु सही पियो चवां। अॼुकल्ह तूं ऐं मां हर हंधि गॾु हूंदा आहियूं न त हुन जूं नज़रूं रुॻो पंहिंजे कढ हूंदियूं आहिनि। तोखे त ख़बर आहे मां त निगत में इंट्रस्टेड आहियां। बचियलु आहीं तूं, सो पक तोसां
हिन खिलंदे ॻाल्हि कटे करे छॾी। अड़े हलो तव्हां। मूं हुनखे धिको ॾेई ॿाहिरि कढियो ऐं दर ॿेकिड़े लेटी पियुसि। मुंहिंजी ॻाल्हि ते गौर कजांइ। हुन वेंदे वेंदे वरी दरीअ मां झाती पाती। मां उथियुसि त भॼी वियो। मूंखे खिल अची वई। चरियो केरु चवंदो त M.Ed पियो करे, हीअ त को स्कूल स्टूडेंट थो लॻे। मूं भुणकियो ऐं लेटी पियुसि। लेटियुसि त वरी शीरी ज़हन में अची वियमि। हूअ असांजे क्लास जी सभ खां हसीन छोकिरी हुई। अपर सिंध जे कंहिं गर्ल्स स्कूल में मास्तरियाणी हुई। मूंखे उहा ॻाल्हि ॾाढी अजीब लॻी। हूअ बेहदि हसीन हुई ऐं मां भोले टाइप माण्हू। ईअं कीअं थो थी सघे? मूं भुणकियो ऐं पासो वराए सुम्हण जी कोशिशि करणु लॻुसि। ऐं ॿिए ॾींहुं मूं यूनिवर्सिटीअ में शीरी ते गौर कयो। सॼो ॾींहुं उहो जेॾी महिल बि असां ॾांहुं ॾिसी रही हुई त अंजम मूंखे ठूठ पिए हईं। शाम जो जॾहिं हॉस्टल में आयासीं त सॼो वक़्तु हुन वेही मथो खाधो। ॾिस अमजद, हूअ औरत आहे, पहले त पाण खे ई करणी पवंदी न। हूअ वेचारी तोखे ॾिसे पई, अञा छा करे? हुन सां ॻाल्हाए। अड़े बाबा, पर छो ॻाल्हायां? मूं अखियूं पूरे पलंग खे टेक लॻाए छॾी हुई। ख़ामख़ा बसि फज़ूल हिन सां ॻाल्हाईंदो वतां। हुनखे तोसां मुहबत आहे अमजद। हूअ तो वटि कहिड़ो सबूत आहे त उहो मूंसां मुहबत थी करे? मूं ॻाल्हि कटीमांसि। अकुल माय डियर, येस अकुल इस्तेमालु कर। तूं सफ़ा को भूश आहीं। मुहबत खे नथो महसूसु करे सघीं। चङो मुंहिंजी जान छॾ। मूं हुनखे दड़ियो। फ़िलहालु छॾियां थो, पर गौर कर, सोच सम्झ। हिन ॻाल्हि बदिलाए छॾी। ऐं पोइ अलाए कीअं मूं महसूसु करे वरितो, हा हूअ ॼणु मूंसां मुहबत कंदी हुजे। हुनजो ॾिसणु, असांखे ॾिसी सहेलियुनि सां गॾु मुरकणु, ऐं हिकु ॾींहुं त हुन मूंसां ॻाल्हायो बि। अमजद साहब, तव्हां वटि डॉक्टर इक़बाल जन जी रिसर्च टेक्निक ऑफ एजुकेशन वारी असाइनमेंट लिखियलु आहे, थोरी ॾिजो त। उन महिल मुंहिंजो सॼो वजूदु लर्ज़िश में हो। मूं कुझु बि कोन पुछियो हो। माठ करे कुझु ॻाल्हाइण खां सवाइ असाइनमेंट कढी हिन ॾांहुं वधाई हुअमि। लर्ज़िश जे करे पनू ॾकियो पिए। हुन वठी मूं ॾांहुं मुरकी ॾिनो हो ऐं हली वई हुई। ऐं उन शाम अंजम मूंखे सिंगनि ते खयो हो। मोगा गेदी, मर्द आहीं या औरत? कीअं न हुन हिमत करे तोसां ॻाल्हायो? तूं अञा चओ ख़ामख़ा फज़ूल अजायो। हुन मुंहिंजा ताल कढिया हुआ। अंजुम, मूं कुझु पुछणु चाहियो। हिन ॻाल्हि कटी हुई। कुझु कोन्हे। मां हाणे पंहिंजो वारो आहे। तूं खणी ॿी लिखजांइ, पर कुझु ॾींहंनि खां पोइ पाण हुन खां नोट्स वठंदासीं, करिकुलम ऑफ टीचर्स एजुकेशन जा। पोइ ॾिसजां मज़ा। अंजुम, मूं वरी कुझु चवणु चाहियो हो। अड़े हाणे ठहियो खणी थी वई। तूं रहो पाइजांइ, मां ई सभु कंदुसि। हुनखे अलाए कहिड़े कम सां वञिणो हो। वियो त मूंखे अलाए छा महसूसु थियणु लॻो। मूं भुणकियो, शीरी छा सचुपचु मूंखे पसंदि आहियां? शीरी छा सचुपचु मां तोखे पसंदि आहियां? ऐं ईअं लॻो हुउमि ॼणु हुन इक़रार करे कंधु झुकाए छॾियो हुजे। उन ॾींहुं जॾहिं शीरी असाइनमेंट वापसि कई, मां चाहिण जे बावजूद बि हुन सां ॻाल्हाए न सघियो हुउसि। हुन थैंक यू ऐं मां इट्स ऑल राइट चई पंहिंजो पंहिंजो रस्तो वरितो हो। उहा अञा बि मूंखे ॾिसंदी हुई। मुंहिंजा शक वधणु लॻा। पक थियणु लॻमि त हूअ मूं में इंट्रस्टेड आहे। ऐं हिकु शाम अंजुम हिन खां करिकुलम ऑफ टीचर्स एजुकेशन जा नोट्स वठी जॾहिं मुंहिंजे कमरे में आयो हो त जमालो नचणु शुरू कयो हुआईं। ॾिस अमजद, नोट्स वठी आयुमि। ख़ैर सां हो जमालो। हिन टप ॾेई कुर्सीअ ते वेहंदे चयो हो, बी अ टीचर। मूं हुनखे घूरियो। हाणे पाण हिकु ॾींहुं उहे नोट्स रखी पोइ उन जे बैक पेज ते हिकु ख़तु रखंदासीं। उहो पढ़ंदी त पोइ तुंहिंजा थींदा वारा न्यारा। पाण खे घुरिजे बि त उहो ई कमु। हिन ख़ुशि थींदे चयो हो। मुंहिंजी दिलि चयो त रोकियांसि, पर अलाए छो रोके न सघियोमांसि। ऐं हुन ख़तु लिखणु शुरू कयो। रफ़ लिखी पनू मूं ॾांहुं उछले चयाईं, पढ़ी ॾिस कीअं आहे। पढ़ियुमि। लिखियलु हो, मिस शीरी, तव्हां ॾांहुं मुंहिंजूं हीअ सिटूं मुंहिंजो पहिरियों अर्ज़ु आहिनि। सम्झ में नथो अचे त छा लिखां। तव्हां जेकॾहिं नाराज़ न थियो त अर्ज़ु कयां त छा मुंहिंजी अकेली हयातीअ में को हथु मुंहिंजे हथ खे पकड़ण लाइ तयारु आहे? छा मां तव्हांजे हथ खे झले ज़िंदगीअ जी शाहराह ते अॻिते वधी थो सघां? फ़क़ति तव्हांजो अमजद।
ठीकु आहे। हिन ॿुॾां ॾिसंदे मूंखां पुछियो, अलाए मूंखे कहिड़ी ख़बर, मूंखे अॻु में छोकिरियुनि खे ख़त लिखिया आहिनि छा? मूं खिलंदे मुंहुं फेरे छॾियो। दिलि अञा बि उथल पुथल में हुई। ओचितो अलाए कहिड़ो ख़्यालु अची वियुमि। अंजुम खे चयुमि, उन मां नालो कटे छॾ। पर छो? हिन अचरज मां मूं ॾांहुं ॾिठो। पहिरीं सटि नालो त न लिखींसि, मथां कावड़िजी वञे त मां ग़रीब अची वञा आज़ार में। पोइ ख़बर हुनखे कीअं पवंदी? तूं बि वण पको आहीं। हिन टोक कई। अड़े न यार, सिर्फ़ु अलिफ़ था लिखी छॾियूंसि, फ़क़ति ख़ैर ख़्वाह अलिफ़। उहो पहिरें सट में ई अव्हां जो वग़ैरह न लिखिबो, सुठो नथो लॻे। चङो ठीकु आहे। हुन वेही ख़त फेर करणु शुरू कयो हो ऐं मूं दिलि जे धड़के खे पासे करण लाइ कमरे जे दरीअ खां हेठि ॾिठो हो। दरीअ ते अलाए केतिरा टांडाणा रोशनीअ जे करे अची मिड़िया हुआ। मां हिकु करे उन्हनि खे ॾिसणु लॻुसि। ईअं लॻुमि ॼणु ख़ुदि बि टांडाणो हुजां। ॿिए ॾींहुं अंजम शीरे ॾांहुं नोट्स वधाईंदे हल्को मुरकी चयो आई, समथिंग इनसाइड। छा आहे? उहा नोट्स खोलणु लॻी हुई। मुंहिंजी सॼी पेशानी आली थी वई हुई। हीअ अंजुम बि अजीब हो। क्लास जे हर छोकिरी ऐं छोकिरे सां मज़ाक़ ऐं मस्ती कंदो हो। हींअर बि का महिल हुई। मुंहिंजी हालति ॾिसंदे अंजुम चयो, न न हींअर न, ॾिस पोइ ॾिसजांइ। चङो भला। हिन फाइल बंदि कंदे पुछियो, भला राइटिंग त सम्झ में आई हुअ न? मूंखे त कोन आई, बाक़ी अमजद ख़ूब पढ़ियो ऐं लिखियो पए। हिन लिखियो ते ज़ोर ॾींदे ॻाल्हि मूं ते वराए छॾी हुई। हा अमजद साहिबु। हिन वरी मूं ॾांहुं कंधु फेरियो। मूं ॾांहुं ॾिठाई त अलाए छा थियणु लॻो हुअमि। अलाए कीअं चई ॾिनुमि, हा बिल्कुलु बिल्कुलु, सफ़ा सम्झ में अची वई। छा? हाणे अंजुम पुछियो। मां सॼो गड़बड़ाइजी वियो हुअमि। राइटिंग। अंजुम वॾा वॾा टहक ॾिना हुआ ऐं शीरी सिर्फ़ु मुरकियो हो। उन विच वारे वक़्त में हयाती बेहदि हसीन थी वई हुअमि। मूंखे बि को चाहे थो, केरु मूंसां बि मोहबत करे थो सघे। हीअ अंजुम बि अजीब हो। मुंहिंजो सॼो सारो नमूनो ई बदिलाए छॾियो आहे। हाणे त मूंखे खिलणु, टोकूं करणु ऐं ढंग जो फैशन करणु बि अची वियो हो। हयातीअ में अहिड़ा ख़ुशीअ जा ॾींहं अॻु त कोन आया हुआ। ऐं ईअं ई कुझु ॾींहंनि खां पोइ शीरी मूं ॾांहुं जवाबु लिखियो हो। हयातीअ जे शिदतुनि सां उकीर उन महिल मौजूदु थी हुई। उन लिफ़ाफ़े खे जेको डिपार्टमेंट जो हिकु पटे वालो ॾेई वियो हो, अलाए केतिरी देरि न पिए खोलियुमि। अलाए छा लिखियो हुजेसि, अलाए कीअं लिखियो हुजेसि। ऐं पोइ जॾहिं हिमथूं करे खोलियुमि त लिखियलु हो, अमजद साहिबु सलामत बाशुद। तव्हां बि अलाए छा सोचींदा हूंदा त छो ख़तु लिखियो अथमि। उन करे ई पाण न ॾियणु आयमि, पटे वाले हथां मोकिलियां पई। असुल में तव्हांखे शायदि ख़बर हुजे, अलाए न। अंजुम साहिबु मूं ॾांहुं कुझु लिखियो हो। मां खेनि सऊं सिधो न चई थी सघां ऐं न लिखी। मूंखे संदन साथ क़बूल आहे। मां उनखां वधीक पढ़ण जी मूं में हिमत कान हुई। अंजुम, मां, शीरी ऐं त अमजदी तूं छा कयो? छो पंहिंजो पाण खे ॾुखियो कयई? छो कंहिंसां मुहबत कई हुई? तोखे ख़बर बि हुई त अंजुम तोखां स्मार्ट ऐं खिलमुख घणो आहे। उहो हर छोकिरीअ सां कचहरी करे सघंदो आहे। हुन त शीरी सां बि ॻाल्हायो ॿोलायो हूंदो। तो कीअं थिए शीरी खे पाण ॾांहुं माइल सम्झो, जॾहिं त तूं ख़ुदि बि कम हिमत ऐं बुज़दिल हुए। पंहिंजो मुंहुं बि कॾहिं आईने में ॾिठो हुयई? कारो ठूठ, किथे उहा अंग्रेज़नि जहिड़ी हसीन। तोखे ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु ॾिसणु घुरिजे हा। दिलि भॻी त ॼणु हयातीअ जो पूरो वायुमंडल ज़रड़नि में टिड़ी पखिड़िजी वियो। उन ॾींहं खां पोइ मां उतां हलियो आयुसि। न अंजुम खे कुझु ॿुधायुमि ऐं न खेसि शीरी जो ख़तु ॾिनुमि। अलाए छो मां सेल्फिश थी वियो हुउसि। ऐं अॼु जॾहिं मां उहो ई सेकेंडरी उस्तादु आहियां, पंहिंजी अॻूणी जॻह खां बदिली कराए हिकु अहिड़े हंधि अची रहियो आहियां जिते जी काइनात बेहदि सादी ऐं शहरी कट खां साफ़ आहे। मुंहिंजो वजूदु अॼु बि महरूमनि जो शिकारु आहे। मूं अॼु ताईं शादी कान कई आहे। अलाए छो मूंखे इंतज़ारु आहे शीरी जो। हूअ त मुंहिंजे बारे में सोचींदी बि कोन हूंदी। अंजुम बि अलाए छा
मूंखे लिखींदो हूंदो। ॿुधाइण खां सवाइ जो मोटी आयोमांसि। मां अलाए छो अॼु बि शीरी जो मुंतज़िरु आहियां, अलाए छो। ऐं काश हूअ हिकु भेरो मोटी अचे, मूं वटि अची सिर्फ़ु हिकु भेरो, पर हूअ मूं वटां वई कॾहिं हुई।